जाते विश्वास आहे ज़रूरी न आहे उते श्रद्धा बि हुजे, इहा बि ॻाल्हि आहे। हाँ ॾिसो उदाहरण संत ॿुधाईंदा आहिनि भाई नाईअ वटि वेंदा आहियूं त असांखे विश्वास आहे न वार ई कटींदो, गलो न कटींदो, हे लंबो लंबो खंजर अथसि उन वटि, हाँ उस्तरो पियो अथसि, इस तरह हलाए छॾे त सुभाणे, लेकिन न विश्वास आहे, वठंदो 40 रुपया 50, लेकिन भैया वार ई कटींदो। पर श्रद्धा आहे नाईअ में, कॾहिं पेरे पवंदा आहियूं वीचारे खे, हाँ कॾहिं पेरे पिया आहियूं उनखे, कॾहिं प्रणाम कयो आहे उनखे? न न, श्रद्धा काथे आहे? कॾहिं गुलनि जी माला बि पाए अचोसि, तूं हेॾा वार लाथा आहिनि, मां तोखे माला थो पायां, छो? विश्वास आहे, बढ़िया, अश्रद्धा कोन्हे। भगवान में श्रद्धा आहे त विश्वास कोन्हे, यही तो दुख जी ॻाल्हि आहे, भगवान ते विश्वास कोन्हे। अब भगवान ते जिन विश्वास रखियो आहे उन्हनि जो बेड़ो पार थियो, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे भगवान ते भरोसो रखणु। प्रहलाद महाराज भरोसो कयो, हा हा, रविदास महाराज, कबीरदास, त्रिलोचन, सैना, सदना, मीराबाई, जनाबाई, सखूबाई, इन्हनि सभिनि भरोसो कयो।